पंधे आई सरदार पंधे आई उठते सुवार नौकर आहे महारथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंधे आई। आलमन को जरूर तां ॿुधो हूंदो त जॾहिं फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल मुक़द्दस जे फतह जो मसइलो बणियो त उतां वारनि पादरियुनि चयो त असां विहण जो मूड में न आहियूं, नथा चाहियूं त जंग थिए, तव्हां पंहिंजे अमीरुल मोमिनीन खे घुरायो, असां उन खे ॾिसंदासीं। असांजे किताबनि में जेके निशानियूं आहिनि उन में आहिनि, जे लभी पियूं त बग़ैर झेड़े जे कुंजूं हवाले कंदासीं। सईदना फारूक आज़म ॾे कासिद वियो, सईदना फारूक आज़म पंहिंजे हिकिड़े ग़ुलाम खे गॾु खयो, किन लिखियो त उठ, किन लिखियो त घोड़ो, पर मशहूरु विया त उठ। साईं जन फरमायो पंहिंजे ग़ुलाम खे त हिकिड़ी मंज़िल मां उठ ते सुवार थींदुसि, तूं पंधु महार वठी हलंदे, ॿी मंज़िल ते तूं सुवार थींदे, मां महार वठी पंधु हलंदुसि। हुन चयोसि मां तुंहिंजो ख़ादिम नौकर, मां ईअं कीअं कयां अमीरुल मोमिन सां? फरमायो त जहिड़ो इंसान तूं तहिड़ो मां, जहिड़ो थकु तोखे थींदो तहिड़ो मूंखे। फारूक आज़म बेइंसाफ़ी न कंदी। आलमन को ये वाक़या ज़रूर तव्हां ॿुधा हूंदा। पोइ ईअं थियो जीअं हज़रत उमर साईं चयो, मंज़िलूं कंदा विया, आख़िरी मंज़िल जी जेकी छेड़ो थियो उहो फारूक आज़म जे पंधु हलण वारो हुयो ऐं ग़ुलाम खे सुवार थियणो हो। ग़ुलाम अर्ज़ु कयो त हींअर साईं मां महिरबानी कयां थो, मां तव्हां महिरबानी कयो मूं ते जो मां तव्हांखे पंहिंजो वारो ॾियां थो, मां पंधु हलां थो तव्हां। साईं फारूक आज़म फरमायो त न, जीअं आहे सिस्टम उहो ई हलंदो। ईअं हलियो, माण्हू सभु इंतज़ार में बीठा त अमीरुल मोमिनीन अचे थो, सभई उठ जे सुवार ॾे ॾिसनि पिया, निहारनि पिया, पंहिंजे किताबनि खे निहारनि, हुन ॾे निहारनि, ॾिसनि पिया त सम्झ में ॻाल्हि नथी अचे। जॾहिं सिपा सालार मुस्लमाननि वारो जेको लश्कर सां वियल हो, उन भॼी करे उन महार वारे खे वञी हथनि खे चिंबड़ियो ऐं चुमियूं ॾिनई, तॾहिं पादरियुनि सम्झो त अमीरुल मोमिनीन महार वारो आहे, जेको उठ खे महार खयूं थो अचे। उन्हनि जो ॾिठो त उहे निशानियूं लधियूं, फौरन चाबियूं हवाले कयूं। मुख़्तसर तव्हांखे ॿुधुमि, शाइर बि शेर में इहा ॻाल्हि कई, छा चई कि सरदार पंधे आई उठते सुवार नौकर आहे महारथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंधे आई। पहराण उन जो फाटल 14 चतियूं लॻल हूं, कुर्तो जिस्म ते फाटल 14 चतियूं लॻल हूं। हज़रत उमर ही आहे, हज़रत उमर ही आहे, अहिड़ो अज़ीम लीडर सरदार पंधे आई। उठते सुवार नौकर आहे महारथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंधे आई। आराम में अरैयत पहरो पाण ॾींदो, कोई बिगड मुहाफ़िज़ हरगिज़ हो कोन खणंदो। इंसाफ़ अदल वारो, इंसाफ़ अदल वारो हज़रत उमर आदिल बर सरदार पंधे आई। उठते सुवार नौकर आहे महारथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंधे आई। पंहिंजने हथनि सां गारो खुद पाण प्यो उठाहे, पंहिंजने हथनि सां गारो खुद पाण प्यो बणाए। गारो बिनबवी मस्जिद खे पाण प्यो लॻाए। आयो नज़र मिड़न खे
आयो नजर मिलन के हिकड़े मजूर वांगुर सरदार पंध आई उठते सुवार नौकर आहे महार हथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंध आई दरिया जे किनारे उन जानवर जे मरंदो उन जो हिसाब तोखे ॾियणो ज़रूर पवंदो पंहिंजे नफ्स सां मुखातिब पंहिंजे नफ्स सां मुखातिब आदिल थियो नेक अख्तर सरदार पंध आई अरबीअ जे फ़ैसिले खे माण्हूअ न हिक मञो हो तंहिंजो ग़ुलाम क़ादिर फारूक सिर खयो हो मशहूर कारनामा उन जा जहान अंदर सरदार पंध आई उठते सुवार नौकर आहे महार हथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंध आई।